नाज़रीन, मीरवा गोरचाणी में ख़ास करी इतिहाद जे सॾ ते ख़ास करी बिरादरी जे सवे माण्हुनि उमराणी धुर जे माण्हुनि जी ज़्यादती ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो। ॾिसूं था अमजद रुस्तमानी जी रिपोर्ट। मौजूद आहियूं मीरवा गोरचाणी में, जिते पाकिस्तान ख़ास कली इतिहाद जे तरफ़ां पाकिस्तान ख़ास कली इतिहाद जे सरवाणा सराय न्याज़ जे हुकुम ते हिते जेको ख़ास कली बिरादरी सां उमराणी बिरादरी जेका नाजाइज़ी कई आहे उन्हनि हिते धरणो हुयो वियो। अचो त वधीक हिते ख़ास कली बिरादरी जे अॻवाननि सां ॻाल्हि माड़ करियूं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। असां पाकिस्तान ख़ास कली इतिहाद मीरवा गोरचाणी टाउन जे तरफ़ां शहदादपुर में जेका असांजा मासूम बेगुनाह ख़ास कली ज़ाहिद उमराणी को छुड़वाग पीपी जो नायब सदर आहे शहदादपुर जो, उन जेके शहीद कया आहिनि, असां उन जे ख़िलाफ़ ऐं उन जी हिमायत में, उन शहीदनि जी हिमायत में असां रैली कढी आहे। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ अली ज़रदारी ऐं जेको सो पीपल्स पार्टी जे जेके बि आला कया त उन्हनि खां असां गुज़ारिश था करियूं ऐं उन्हनि खे हुकम था ॾियूं त बराए महिरबानी इहो जेको छुड़वाग हिननि जो जेको आहे ज़ाहिद उमराणी, उन जे ख़िलाफ़ एक्शन वरितो वञे, जो नायब सदर शहदादपुर जो ईअं न थिए जो पाकिस्तान ख़ास कली इतिहाद हुनजे ख़िलाफ़ एक्शन वठे। सिराज न्याज़ अगरि हुकुम असांखे ॾिनो त असां धारणा वधीक वधाईंदासीं। ईअं न थिए जो लखे वोट सिंध में ख़ास कली बिरादरी जा लखे वोट आहिनि, हिकिड़े ज़ाहिद उमराणी जे करे उहे बिलावल भुट्टो ज़रदारी उन्हनि खां मारूम थी वञे, पीपल्स पार्टी उन खां मारूम थी वञे। असां पाण सदियुनि खां पीपल्स पार्टी जा वर्कर रहिया आहियूं, असांजा वॾनि खां वठी असां अञा बि वोट रहियूं पीपल्स पार्टी जा। में ख़ासि करे इतिहाद न्याज़ फिराई जे सॾ ते गॾु थिया आहियूं ऐं असां शहदादपुर जेके मज़लूमनि खे सरेआम गोलियूं हलायूं आहिनि, ज़ाहिद उमराणी, असीं इहो मुतालबो कयूं था ज़ाहिद उमराणी खे जल्द जल्द अदालत जे कटड़े में आंदो वञे, गिरफ़्तार कयो वञे ऐं SSP जेको आहे सांगड़ उनखे मुअतल कयो वञे, छो त हू धुर बणिजी वियो आहे ज़ाहिद उमराणी जी। ज़ाहिद उमराणी हिकु पीपल्स पार्टी जो बाअसर माण्हू, उनजे करे को गिरफ़्तारी कोन थी आहे। असीं वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खां, बिलावल भुट्टो ज़रदारी खां ऐं आसिफ अली ज़रदारी खां मुतालबो कंदासीं त जल्द खां जल्द उनके ज़ाहिद उमराणी गिरफ़्तार कयो वञे ऐं ख़ासि कली बिरादरी सां इंसाफ़ कयो वञे। पाकिस्तान ख़ास करे इतिहाद जे तरफ़ां रैली कढी वई आहे, जेके असांजे शहदादपुर में शहीद ख़ासि कली बिरादर थी चुका आहिनि ऐं दहशतगर्द शाहिद उमराणी जिते हमिलो करे असांजा 3 शहीद ख़ासि कली शहीद कया आहिनि। इन सां SSP सांगड़ खे मुअतल कयो वञे, जेको गुंडे दहशतगर्द जो साथ ॾेई चुको आहे। असां रस वारनि खे अपील था करियूं त असांजे शहदादपुर ख़ासि कली सां इंसाफ़ कयो वञे। मुज़फ़र नवाणी, मेहरान TV, मीरवा गोरचाणी।